साचो सतराम। पाठ साहब विस्पतवार नाम ध्यान जे प्यार भरे अवसर ते उन सचे साईं जी रहमत पाइण जे लाए सनंदावन में आयो। सो अड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। नाम ध्यान यानी उन्हीं मालिक जी रहमत के पंहिंजे जीवन में आना ऐं उन जी रहमत तॾहिं ईंदी आहे जॾहिं असां उन जे नक्श कदम ते हलूं ऐं उन ते हली तॾहिं सघंदा आहियूं जॾहिं असां उहे गुण उहे रहमतूं उहे चङाइयूं पंहिंजे जीवन में आणींदा आहियूं। आमतौर असां सभु इंसान चाहींदा तमामु घणो कुझु आहे। असांजी चाहत एतिरी त ऊंची घणी ऐं लंबी हूंदी आहे जो असां हर चीज के पाइण जी कोशिश करना आहियूं। ऐसे की चाहत न सिर्फ संसार सां हूंदी आहे पर संसार का अॻिते उन्हीं मालिक जी रहमतूं पाइण सां बि भरियल हूंदी आहे। असां ॾिसंदासीं जीअं असां संसार में चाहत रखंदा आहियूं तीअं ई असां पंहिंजे अंदर में कई गुना वधीक चाहत रखंदा आहियूं। असां संसार में चाहींदा आहियूं तरक्की कयूं, असांजो वाधारो थिए, असांखे सभु कुछ बेहतर मिले, असांजी पोस्ट वधे, असांजी इनकम वधे, असांजी कारोबार थिए, असांजो शान मान थिए। हर तरीक़े सां ॾिसंदासीं असां संसार में केतिरो वधणु चाहींदा आहियूं ऐं उन जे लाइ असां हर तरह जी कोशिश बि कंदा आहियूं, मेहनत बि कंदा आहियूं, दिमाग़ बि लॻाईंदा आहियूं ऐं वधण जी चाहत बि रखंदा आहियूं। ऐं जेतिरी चाहत असां ॿाहिरि रखंदा आहियूं असां इंसाननि में शामिल आहे त उनखां कई गुना वधीक
असां पंहिंजे अंदर जी भी चाहत रखंदा आहियूं असांखे मालिक जी रहमत मिले, असांखे उहा आशीर्वाद मिले, उहा आसीस मिले ऐं मालिक जो दर्शन थे, असां उन्हीं खे पायूं, उन ताईं पहुचूं। उनजे लाइ असां केतिरियूं पाठ पूजाऊं, क्रियाऊं ऐं जेको कुछ कोई चवंदो आहे असां उहो सभु करण जी कोशिश कंदा आहियूं। पर असांखे यादि रखणु खपे त उहो सभु थींदो तॾहिं आहे जॾहिं असां उन चीज़ुनि खे पंहिंजे जीवन में आणींदासीं, उन चीज़ुनि खे असां पंहिंजी ज़िंदगी में आणींदासीं। ऐं ज़िंदगी में तॾहिं ईंदो जॾहिं असां उन ते अमल कंदासीं। उनजी शक्ति, उनजी रहमत, उनजी आसीस खे ॾिसी करे उनखे पंहिंजे जीवन में आणींदासीं। जीअं वो हिकिड़ो आयो चए साईं वो भगत कंवरराम साहब जी हुयो, सो मां बि तहिड़ो थिया जीअं उहो माण्हू हथ जोड़ी खड़ो, तीअं मां बि थिया, जीअं उनजो नामाचार हुयो मुंहिंजो बि थिए। मां जो पाण खे बदिलाए चए थो मूंखे संसार में हलणो आहे, पोइ मां कॾहिं थींदो, मां चयो जॾहिं तुंहिंजो फोटो निकिरंदो स्टेचू ठहंदो, मुंहिंजो त तुंहिंजो हथ जोड़णु बीहणु उहो त यादि आहे, पर जेके उन कर्म कया, कम कया, जेसिताईं उहे न थींदा तेसिताईं कीअं थींदो। तंहिंजे करे उहे गुण, उहे चङायूं असांजे जीवन में अचणु खपनि। ऐं असां ॿाहिरीं चीज़ुनि ते जेतिरो ध्यानु ॾींदा आहियूं ओतिरो ध्यानु अगरि पंहिंजे अंदर ते ॾियूं त पोइ असां घणो कुझु पाए सघंदा आहियूं, असां घणो कुझु वठी सघंदा आहियूं। छाकाणि जॾहिं तहिड़ा बणिबासीं तॾहिं उहो कुझु थींदो। चङाई ऐं मंदाई जो फल असांजे कर्मनि ते हूंदो आहे। जहिड़ा कर्म कंदासीं तहिड़ो दुख या सुख मिलंदो, पर दुख ऐं सुख कर्म जो फल आहे, पर कर्म असांजी सोच जो फल आहे। असांजी जहिड़ी सोच हूंदी, जहिड़ा वीचार हूंदा, तहिड़ा असां कर्म कंदासीं। इन करे असां इंसान जेके बि आहियूं उन जेतिरो ध्यानु असां पंहिंजे शरीर, सेहत या हेल्थ जो रखंदा आहियूं ओतिरो ध्यानु असांखे पंहिंजे अंदर जो बि रखणो पवंदो। जॾहिं बि असां कोई कार्य कयूं त पोइ
असां पंहिंजी सोच खे उन वक़्त संवारे करे कयूं। आमतौर असां संसार या शरीर खे ॾिसी करे कंदा आहियूं, पर असल कम असांजे मन ऐं ॿुद्धि जो हूंदो आहे, अकुल ऐं समझ जो हूंदो आहे। जेकॾहिं असां हर कम मान मर्यादा समझदारी अकल बुद्धि ऐं बेहतर वीचार था कंदासीं त पोइ सिधी ॻाल्हि आहे, जो फल पंहिंजो पाण सिधो मिलंदो, चङो मिलंदो। पर जेकॾहिं असां कम ना समझी लापरवाही मनमानी ऐं अज्ञानता सां कंदासीं त जॾहिं उनजो फल ग़लति मिलंदो आहे त पोइ रड़ियूं कंदा आहियूं त असां सां कुझु ग़लति थियो। पर जेकॾहिं असां पंहिंजे सोच ऐं समझ सां कमु कंदासीं त पोइ सभु कुझु सही थींदो। ऐं जॾहिं बि असां ना समझी बेअक़लाई अमर्यादा ऐं मनमानी कंदासीं त सिधी सी ॻाल्हि आहे, जेको ग़लति कंदासीं त उनजो फल त असांजे दिमाग़ ते पवणो ई आहे। ऐं इन करे तनाव टेंशन त ईंदो ई सही। छाकाणि जॾहिं ग़लती जो फल ग़लति मिलंदो या इंसान ग़लति कंदो आहे, अंदर त खाईंदो आहे, या जेतिरो असां दिमाग़ खे या सोच के मन के आज़ाद छॾींदासीं ओतिरो मनमानी कंदो त उनजे सोच में जेको फिरतूर क्रोध जलन साड़ ऐं ग़लति भावनाऊं उथंदियूं, उहो असांजे दिमाग़ खे तनाव ॾींदो ई सही। इन करे दिमाग़ ते तनाव परेशानी ऐं जॾहिं टेंशन ज़ोर वठंदो आहे त पोइ टेंशन डिप्रेशन इहे सभु उनजा हिसा बणिजी वेंदा आहिनि। ऐं पोइ असां तक़रीबन दिमाग़ी मरीज़ बणिजी वेंदा आहियूं। पर जेकॾहिं असां मन बुद्धि ऐं अकुल सां कमु कंदासीं त पोइ कमु चङे नमूने कंदासीं, अमल चङा कंदासीं, हलंदा खाईंदा पीअंदासीं अंगूरसीं, उथण वेहण बहितर हूंदो, मान मर्यादा सां हूंदो, वॾी नंढाई जो क़दुरु हूंदो, त पोइ टेंशन ऐं तनाव पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो। पोइ छो थींदो? तंहिंजे करे टे चीज़ूं हूंदियूं आहिनि। हिकु उतावलोपन, जल्दी जल्दी वीचारनि जो बदलाव, जल्दी जल्दी गुस्सो क्रोध कावड़ अचणु, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते हलचल मचणु, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते क्रोध साड़ अचणु, बिना सोचे समझी कुछ चई छॾ, ऐं पोइ वरी जॾहिं जेको कुझु कयोसीं उनजो फल वरी जॾहिं मिलंदो आहे, साम्हूं वारे को रिएक्शन कयो त वरी पोइ अञा तनाव टेंशन परेशानियूं
उहे अञा वधंदियूं। उनखे तामसिक सोच चई वेंदी आहे, जंहिंमें उतावलोपन हुजे। ऐं ॿियो हूंदो आहे, कॾहिं चङो ख़्यालु अचे, कॾहिं मंदो ख़्यालु अचे, कॾहिं भलाई जा वीचार अचनि, कॾहिं ख़राबी जा वीचार अचनि, कॾहिं कंहिंसां चङो हलणु थिए, कॾहिं कंहिंसां सां रोबतो हली वरितोसीं, माना मिक्स, चङाई मंदाई ॿई पिया हलनि। उनखे राजसिक चयो वेंदो आहे। ऐं टियों हूंदो आहे जंहिंमें बिल्कुलु चित्त एकाग्र हुजे, शांति हुजे, सकून हुजे, हर हाल हर मोड़ ते सब कुछ सही हुजे। कोई नेकी देवे खुशी, पर कोई उबता लफ्ज में ॻाल्हाए तो दिमाग ते बोझ न हुजे। उन मालिक की याद, पंहिंजी समझ, पंहिंजी बुद्धि। कोई ग़लति चयो यार मां त सही कयो आहे, बाक़ी ठीकु आहे, उहो नथो सम्झे, ठीकु आहे, पंहिंजे तरफ़ मुतमैन हुजे त मां सही कयो आहे। इन जो मक़सदु इहो न आहे त हर गुरू पाण खे सेटिस्फाई करे वेही रहे, न हुनखे पंहिंजे अंदर ते यकीन हुजे त मां जेको कयो आहे उहो सही कयो आहे, हुजे बि सही। जंहिंसां सकून, शांति, आनंद हुजे, भई अंदर में इहा हलचल न हुजे त मां कुझु ग़लति कयो आहे। जंहिंखे एकाग्रता चइजे। एकाग्रता जो मक़सदु आहे हिकु टिक, जॾहिं ॿियो को न ख्याल, न वीचार, न कुझु में, उनखे सात्विक चयो वेंदो। एकाग्रता जो मक़सदु असांजे ध्यान में गणबो आहे, जिते बिल्कुलु हलचल ख़तम थी वञे, जिते पंहिंजो पाण खे यकीन, विश्वास, जिते अंदर जी हलचल, अंदर जो उथलापन, वो सब कुछ खत्म थी वञे। जेको पंहिंजो पाण खे ॾिसणु हुजे, पंहिंजो पाण खे जाचणु हुजे त मां कीअं, ठीक कीअं जीअं पाणी हूंदो आहे। पाणी अगरि वहंदो रहे, उनमें चहिरो ॾिसो त शिकल ॾिसण में कोन ईंदी, पर जेकॾहिं पाणी शांत हुजे, बीठल हुजे, ख़ामोश हुजे, त उनमें पंहिंजो चहिरो ॾिसण में ईंदो आहे। यानी जॾहिं अंदर में शांति हुजे, सकून हुजे, पंहिंजो चहिरो साम्हूं अचे त मां कीअं, पंहिंजो पाण खे ठाहिण, पंहिंजो पाण खे बणाइण। जंहिं वक़्तु असां वेहूं पाण खे ॾिसण में अचूं, मालिक खे ॾिसण में अचूं, त सम्झूं शांत आहे, एकाग्रता आहे। पर जॾहिं वेहण सां ॿियनि जा ख्याल अचनि, ॿियनि जा वीचार अचनि, ॿिए पासे ध्यानु अचे, त सम्झूं त पंहिंजो चहिरो कोन था ॾिसूं, दिमाग़ थो हले, पंहिंजो पाण ते कोन था थकूं, ॿिया ॾिठा थकूं। ऐं जॾहिं असांजो चहिरो एकाग्र थींदो, चित्त एकाग्र थींदो, पाण खे पसंदासीं त पोइ मालिक खे पसी सघंदासीं। तंहिंजे करे ध्यानु असांखे एकाग्रता या हिकु सेखारींदो आहे। ऐं जॾहिं असां जंगल में वेंदा आहियूं त जंगल जा ॿ जानवर ॾाढा मशहूर हूंदा आहिनि, जेके शक्तिशाली, ताक़तवर हूंदा आहिनि। हिकु शेर, ॿियो हाथी। बाक़ी जानवर आम गणबा आहिनि जेके बि आहिनि, बाक़ी शेर ऐं हाथी जेके आहिनि, इहे ॿई उतो जा ठीकु ठाक गणबा आहिनि। ऐं जेकॾहिं कॾहिं माण्हू जी भेट में कई वेंदी आहे त पोइ शेर ऐं हाथी सां कई वेंदी आहे। कोई बहादुरी चङो कमु हूंदो आहे, बहादुरी वारो हूंदो आहे त उनखे शेर चवंदा आहियूं, पर चङो भलो पलियल पोलियल हूंदो आहे त उनखे हाथी जो बच्चो चवंदा आहियूं या हाथी चवंदा आहियूं।
आम तो शेर ऐं हाथी सां ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हक़ीक़त जेका भेट थींदी आहे, न हो शेर हूंदो आहे न हो हाथी हूंदो आहे। भेट उनजे गुणनि सां थींदी आहे। हर कंहिंजो हिकु रूप हूंदो आहे, पर असां इंसान जा ॿ रूप हूंदा आहिनि। असां शेर बि हूंदा आहियूं, हाथी बि हूंदो आहे। शेर जी भेट असांजी आत्मा सां थींदी आहे ऐं हाथी जी भेट असांजे शरीर या जिस्म सां थींदी आहे। शेर जो गुण हूंदो आहे त हू पंहिंजे निशान खे, पंहिंजी मंज़िल खे साम्हूं रखंदो आहे ऐं जॾहिं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो आहे त हिकु टिक हलंदो रहंदो आहे। जॾहिं बि टुरंदो आहे, जीअं पाण उन चयोसीं त शेर जो गुण आहे त शेर जॾहिं हमलो कंदो आहे, जंहिं स्पीड सां हलंदो आहे उन स्पीड ताईं हमले ताईं पहुचंदो आहे, उन स्पीड साॻी रहंदी आहे। इहो जो गुण आहे। ऐं ॿियो शेर जो गुण आहे त शेर खे जॾहिं बुख लॻंदी आहे त पोइ खाधे लाइ शिकार कंदो या खाईंदो या वेही रहंदो खाई करे। पर जॾहिं उनजो ड्रॉ थी वेंदो आहे त पोइ हो शांति सां वेही रहंदो आहे, बिल्कुलु शांति सां। सभु जानवरनि जे अॻो घुमनि वरदा, अॻो पोइ हुजनि, पाण राजा हूंदो आहे, सॼी प्रजा चौधारी वेठी हुजेसि, कंहिंखे नुक़सानु कोन पहुचाईंदो। इहो शेर जो गुण आहे। जीअं उनजो पेट भरबो ड्रॉ थींदो, तीअं उनजी शांति सुकून वधीक वधंदो। ओतिरो में बहितरी ईंदी, ओतिरी चङाई ईंदी, ओतिरो प्यार ईंदो, ओतिरो मोहबत हूंदी, कंहिंसां दुश्मनी हुनजी आहे ई न। शेर राजा आहे नी करे आहे, छाकाणि त पंहिंजी मनमानी लाइ कंहिंखे कोन सताईंदो, हरू भरू हमलो न कंदो, ईअं हुन सां गॾु घुमंदो रहंदो। हा जॾहिं बुख थी, ज़रूरत पई पोइ थी खाए, बाक़ी न त न। हुनखे ड्रॉ थियण खां बाद सुकून ऐं शांति ईंदी आहे। ऐं हाथी भारी भरकम हूंदो आहे ऐं हू जॾहिं खाईंदो आहे त उनखे मिठियूं चीज़ूं ॾाढियूं पसंदि ईंदियूं आहिनि। मिठो घणो खाईंदो आहे। केला तुंहिंजो पसंदि जो चीज़ आहे ऐं बाक़ी बि कमंद वग़ैरह बि जेके मिठियूं चीज़ूं चङियूं चीज़ूं घणो खाईंदो आहे। ऐं ज़ाहिर आहे हाथी खाईंदो बि ओतिरो, पर जीअं हू ड्रॉ कंदो आहे बिल्कुलु खाई करे त पोइ हू शेर वांगुरु शांति कोन वेंदो, ओतिरो में हलचल वधंदी आहे, ओतिरो मस्तु थींदो, ओतिरो पंहिंजो ज़ोर ॾेखारींदो, ओतिरो पोइ बीहणो हुजे, कंहिं वण पितड़ा हुजनि, कुझु बि हुजे, बसि पोइ मस्ती में जॾहिं बि आयो कंहिंखे न ॾिसंदो त रुची बाटींदो वेंदो। ऐं पहिरियों हमलो घणो करे ड्रॉ थियल हूंदुसि, मस्ती में हूंदो त पहिरियों हमलो पंहिंजे मालिक ते कंदो आहे, जेको ॻाल्हाईंदो आहे, जेको खाराईंदो आहे। पहिरियों उन खे मारींदो, पोइ कंहिंखे न छॾींदो। इन करे हाथी खे कॾहिं ड्रॉ करे खारायो ई कोन वेंदो। हाथी खे कोई चवे न फुल खाराए ड्रॉ करे खाराए, घोरो पींदो, जेको जो मां वटि हूंदो या जेको संभालंदड़ हूंदो, नौबत तरसो हिनखे हर भरू एॾो न खवायो जे पाण खे मारे विझे। इनखे हाथी खे अधु को खाधो ॾिनो वेंदो आहे, सॼो कॾहिं कोन ॾिनो वेंदो, भई सॼो आयो माना कंहिंखे न छॾींदो। साॻे नमूने असांजी आत्मा शेर वांगुरु हूंदी आहे। उनजो खाधो मालिक जो सिमरन, जाप, ध्यान, नाम, बहितरी, चङाई। ऐं जेतिरो उनखे मालिक जी रहमत मिलंदी वेंदी,
जेतिरो जो ड्रो थींदो एतिरो सकून, शांति, एकाग्रता, बहितरी, चङाई, सभु कुझु सात्विकता ईंदी वेंदी, सभु कुझु बहितरी ईंदी वेंदी। आत्मा खे जेतिरो ई असां पंहिंजो खाधो ॾींदासीं उहो खाईंदी, ओतिरो चङाई, बहितरी, सकून ऐं शांति में ईंदी वेंदी शेर वांगुरु। ऐं ओतिरो उनजी सोच मालिक तरफ़ वधंदी वेंदी, नाम, ध्यान, सिमरन, चङाई पंहिंजी मंज़िल तरफ़ ओतिरो ज़ोर सां डुड़ंदी वेंदी, शेर वांगुरु हिकु स्पीड सां हलंदी रहंदी। ऐं शरीर जो वास्तो अस हाथी सां आहे। हाथी खे जेतिरो घणो खाईंदासीं ओतिरो छितो थींदो, ऐं शरीर खे बि जेतिरो घणो कुझु घणाट पर खाईंदासीं ओतिरो जेतिरी मज़बूती ईंदसि, जेतिरो ई खाईंदासीं ओतिरी खोपड़ी घुमंदसि, ओतिरा वीचार उबता सुबता थींदसि, ओतिरा अमल उबता थींदसि। चवंदा आहिनि जहिड़ो अन्न तहिड़ो मन। बसि पोइ झलबो न, जेतिरो उनजी मर्ज़ी सां, उनजी मनमानी सां जेको ई ॾींदा वेंदासीं बसि पोइ खाईंदो वेंदो, ऐं ओतिरो मस्त ऐं बदमस्त थींदो वेंदो, ओतिरो खे नशो चढ़ंदो वेंदो, ओतिरा विकार, वासनाऊं, ख़्याल, ख़्वाब, ओतिरो मनमानी, लापरवाही जेको थींदुसि वेंदो। बसि पोइ मन जेतिरो खाधो ॾींदा वेंदासीं ओतिरा वीचार सभु उबता तुबता, तनाव, टेंशन जेको ईंदो बसि कुझु कंहिंखे कुझु न सम्झंदो, हाथी वांगुरु कमु थींदो। ऐं ॿिए खां अॻु लॻंदो ईअं ॿिए खे नुक़सानु पहुचाए, पर हाथी जे पंहिंजे मालिक खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि पहिरियों। सो शरीर में सभ खां पहिरियों हमिलो पंहिंजो पाण ते कंदो आहे। मन वृत्ति, सोच, ॿिया वीचार सभु ख़राबु कंदो वेंदो, पंहिंजो पाण खे मारींदो वेंदो, तनाव थींदो वेंदो, टेंशन थी वेंदो, खाईंदा वेंदासीं बीमारियूं ईंदियूं वेंदियूं, हे थींदो वेंदो, तव्हांजो पूरो करे रखंदो। यानी जेतिरी सोच वीचार गंदा कंदो, अमल गंदा कंदो, पहिरियों पाण खे नुक़सानु ॾींदो, वरी जंहिंसां रिएक्शन कंदो, जंहिंसां कंदो वरी उनखे पूरो करे रखंदो। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं असांजे धर्म में हर महीने केतिरा उपवास और विर्त रखिया वेंदा आहिनि। उपवास ऐं विर्त इन करे जीअं उन हाथी खे कंट्रोल कजे, मन खे कंट्रोल कजे। भाई उन ॾींहुं हे न खाओ, उन ॾींहुं अहिड़े तरीक़े सां हलो, अहिड़े नमूने हे वीचार करो, उन ॾींहुं अहिड़े नमूने पूजाऊं करो, अहिड़े नमूने मालिक खे यादि करो। जेके बि विर्त उपवास आहिनि, भाई मन चाहे मां हे खायां पसंदि करे चीज़, पर तोखे न आहे ॾियणो, मने कंट्रोल कर। शरीर घुरे अॼु मूंखे हे कमु करिणो आहे, न अॼु न आहे करिणो। भाई अॼु तोखे चङे पासे वञिणो आहे, तोखे ग़लति कमु न आहे करिणो, माण्हू चाहे मूंखे हेॾे वञिणो आहे, चाहींदे बि रोकणो। जो की तो चए न असां वियासीं बैद्यनाथ धाम आहे, पोइ सावण जे महीने में शिव जो ज्योतिर्लिंग आहे, पोइ उते पाणी खणी करे वञिबो आहे, 105 किलोमीटर जो पंधु आहे। पोइ असां वियासीं, पोइ जीअं वञूं पिया पोइ 105 किलोमीटर में उते शर्त आहे जेको पाणी खणी करे हले शिव ते चाढ़ण लाइ 105 किलोमीटर, उनखे धरती ते बि न रखिणो, मथे रखिणो आहे, उहो कुते खे बि टच न थिए, ऐं उन 105 किलोमीटर जे पंध में कंहिंखे गुस्सो बि न आहे करिणो, क्रोध बि न आहे करिणो, ग़लति बि कुझु न आहे करिणो। पोइ जॾहिं वेंदा आहिनि चाहे न चाहे जहिड़ो बि हुजे खिलंदे वञिणो अथसि, न त वरी जिथे उन गुस्सो कयो ख़तमु, वरी पहिरियों को शुरू करे, उहो उते सफ़र पूरो। पोइ इन करे घणा वरी मोहबत वारा ऐं प्यार वारा बि पंहिंजा हूंदा आहिनि, पोइ उहो जेको वञिणो हूंदो हुन सां गॾिया वेंदा आहिनि। भाई ईअं त मौक़ो न ॾियो, 5 किलोमीटर में केॾो तंग कंदा आहिनि, 105 किलोमीटर किथे गुस्सो अचेसि त इनखे बोचायूं, इनखे वरी पाणी भरायूं, हर भरू खे तंग कंदा, हर भरू कोतो छॾींदसि, हर भरू तंग कंदसि। पोइ बि चवंदो आहे हाल ई मां पाणी खणंदो, भई कुझु न आहे कहिड़ो, पर मोटी अचां पोइ तोखे मां ॾिसंदो आहियां अची। उहो बि खिलंदे कंदो। मक़सदु विर्त उपवास जो मक़सदु आहे
विर्त माना पंहिंजी विर्ती सुधारे हलो। उनजो बुख जो मक़सदु अहिड़ो न आहे जेॾो विर्ती जो मक़सदु आहे। बुख हुन में इन करे शामिल आहे जीअं असांजो मन में उतावलोपन न अचे, जीअं असां हल्का हुजूं, चङो खाधो खाधल हुजे, असांजी सोच चङी हुजे। ग़लति खाधा खाईंदासीं त सभु कुझु ग़लति थी वेंदो। उपवास जो मक़सदु आहे उन मालिक जे नज़दीक अचणु, क़रीब अचणु। माना असांजो नाम ध्यानु सिमरन अहिड़ो हुजे जब मालिक सां असां क़रीब हुजूं, वेझा हुजूं। तंहिंजे करे हाथी खे जेतिरो ॾींदासीं उहो सिर्फ़ु जान में वधंदो ऐं वधी करे तबाही कंदो। जेतिरो मस्तु थींदो ओतिरो सभु कुझु उखाड़े छॾींदो। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं, छाकाणि तो सभु चीज़ूं अहिड़ियूं खाईंदो आहे ताक़त वारियूं, मिठियूं चीज़ूं, ॿियनि चीज़ूं जेके माना हुनजी बादी खे वधाइनि। इन करे हुनजी मनमानी ॾाढी हलंदी आहे, मस्ती में ईंदो आहे, बसि सभिनि खे पूरो करे रखंदो। इन करे अधु को खाधो ॾिबो आहे। ऐं संसार में ॾिसंदासीं जॾहिं माण्हू जो वज़न वधंदो आहे त पोइ डॉक्टर साहब खां पंहिंजो मिठो बंदि कंदा आहिनि। भई मिठो न खा, कुझु कंट्रोल कर पाण ते, न त जेतिरा घणियूं चीज़ूं खाईंदे सभु पंहिंजी डाइटिंग ते, घुमण फिरण ते, जीअं उहो घटि खाए दिमाग़ी तरह थोरो सेट थिए। तंहिंजे करे असांजो वास्तो शेर ऐं हाथी ॿिन्ही सां आहे। शेर जो वास्तो असांजी आत्मा सां आहे, शरीर सां न आहे। उन्ही खे असांखे शेर वांगुरु हिकिड़ो पंहिंजी मंज़िल तरफ़ वधे। उनखे एतिरो खाधो ॾियणो आहे, जेतिरो घणो खाईंदो ओतिरो सुकून ऐं शांति में ईंदो। ऐं नेम ध्यानु चङाई जेतिरी कंदासीं ओतिरो सुकून मिलंदो, शांति मिलंदी, बहितरी मिलंदी। ऐं जेतिरो शरीर हाथी आहे उनखे जेतिरो घणो ॾींदासीं, मनमानी सां ॾींदासीं, ओतिरो मंदायूं वधाईंदो, ओतिरो ख़्यालु ग़लति ईंदा। जेतिरी ताक़त उनखे ॾींदासीं, इन करे हाथी खे मन खे उनखे कंट्रोल कयो वेंदो आहे। शरीर में पंहिंजो लिमिट पियो हुजे, बहितर हुजे, खाधो सही हुजे। ऐं पोइ जेकॾहिं असां पंहिंजी आत्मा खे, पंहिंजे अंदर खे शुद्ध ऐं बहितर कंदा त असांजो जीवन हूंदो आहे। पर जेकॾहिं उहो सही न हूंदो आहे त असांजो उबतो थींदो आहे। तंहिंजे करे ध्यानु असांखे पंहिंजे अंदर ऐं ॿाहिरि ॿिन्ही ते ॾियणो आहे। इन करे असां थोरो पोइ ते वञूं, कुझु साल पोइ ते वञूं, असांखे केतिरो सुकून, केतिरी शांती हूंदी, केतिरी बहितरी हूंदी। अॼु शांति न आहे, उनजो कारण छा आहे? कारण इहो आहे छाकाणि त उन वक़्तु असांजी तवजा बहितरी, चङाई, गुण, नाम, ध्यानु, सिमरन ऐं मालिक जी यादि ते हूंदी। असां एतिरा उबता सुबता खाधा कोन खाईंदासीं, एतिरा मनमानी वारा बाज़ारी ॿियूं चीज़ूं पंहिंजो पाण खे हाथी न बनाए रखंदासीं जेको अचे खाई वञे। असांजा खाधा साफ़ सुथरा हूंदा, जीअं चवंदो आहे पेट हल्को, पोइ इन करे उहो चयो वेंदो आहे भई पेर गरम, पेट नरम ऐं सर थधो त पोइ बीमारी खे ॾंढो। टे चीज़ूं असां में हुजनि, पेट गरम माना कमकार, फिजिकल वर्क, एक्सरसाइज, घुमणु, कुझु बि वाक कंहिंखे कोई बि नालो ॾियो, भई लेज़ी थी पिया न हुजो, पर असां एक्सरसाइज, योगा, कमकार एतिरो करूं, पेर गरम, असां एतिरो संसार में ॿाहिरि एतिरो हलूं असांजी सभु कुझु सही हुजे।
पेट नरम, पेट भाई नरम हुजे, हल्को हुजे, उहो खाई करे फूंटाए न छॾो। पेट कॾहिं बि खाधे में फूट ॾियणु न खपे, उहो नरम। सार थधो, दिमाग़ में तनाव ऐं टेंशन न हुजे, सुकून हुजे, शांति हुजे, बहितर सोच हुजे, वीचार हुजे, थधे दिमाग़ वारो हुजे, त पोइ टे चीज़ूं पोइ बीमारी खे ॾंढो, बीमारी कॾहिं न हूंदी, दर जे ॿाहिरि हूंदी। तंहिंजे करे असांखे विर्त उपवास सेखारिया विया। इन करे असांखे नेम ध्यानु सिमरन हूंदो थोरो वक़्तु पए ते। ऐं उन वक़्तु कंहिंजो थोरो दिमाग़ ख़राबु थींदो, कंहिंजो हलंदो, टेंशन तनाव थींदो। सही आहे ग़लति उन ते कोन थो ॻाल्हायां, मां चवां थो कि सिर्फ़ु असां थोरो मिसाल वठूं। भई उनखे चवंदासीं जिन अथसि भूत अथसि, जिन अथसि भूत अथसि, उनजो दिमाग़ एतिरो हले थो कि माण्हू खे पंहिंजे होश में ई कोन्हे, पंहिंजे वस में ई कोन्हे, परवस थी वियो। जिन भूत माना ॿिए जे वास थी वियो, ॿिए कंहिंजो सायो थी वियो, ॿिए कंहिंजो कंट्रोल थियो, पंहिंजो कंट्रोल न रहियो। ऐं टेंशन तनाव में उहो ई हूंदो आहे, त कहिड़े जा ख़्याल कहिड़ा ईंदा कहिड़ा हूंदा, माण्हू पंहिंजे वास ई न हूंदो आहे, दिमाग़ लाइ काॾे काॾे वेंदो आहे। इन करे अॻे कॾहिं कंहिंखे थोरो तनाव टेंशन थींदो, बेवास थींदो, पर दिमाग़ परायो थींदो, त पोइ हमेशह चङे पासे में थी वञिबो। संतनि जे महात्माउनि में चङी जॻह ते भई जिते जिन भूत जो असरु ख़तमु थिए, ऐं जॾहिं हुनखे बहितर माहौल मिलंदो, चङी चीज़ मिलंदी, बहितर हली मिलंदी, बहितर खाधा मिलंदा, नाम ध्यानु सिमरन मिलंदो, दिमाग़ खे थंडाई ईंदी, जिन भॼी वेंदो, हूंदो ई न, सोच बहितर थी वई। ऐं उन हवाले सां ॾिसूं अॼु तक़रीबन दिमाग़ तनाव टेंशन डिप्रेशन अहिड़ी थी वई आहे, दिमाग़ पंहिंजे पास आई कोन। इन करे जिन भूत अॼुकल्ह लॻंदा ई न आहे, ईअं ई कोन थो आहिनि, छाकाणि हर को पाण जिन भूत थी वियो आहे, कोई पंहिंजे पास आई कोन, सभु हिकु जहिड़ा थी विया आहिनि, पतो ई कोन्हे। पर असांखे पंहिंजे दिमाग़ खे सही करणो पवंदो, असांखे उन तनाव टेंशन खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ऐं उनजे लाइ असांखे पंहिंजी आत्मा, पंहिंजी मन, पंहिंजी बुद्धि, पंहिंजी समझ, पंहिंजी अकुल, पंहिंजी सोच खे बहितर करणो पवंदो। उन वक़्तु असां ॾिसंदासीं एतिरा पढ़िया लिखिया समझदार अकुल ऐं बुद्धि जे हिसाब सां, अॼु जे हिसाब सां, संसार जे हिसाब सां ॾिसूं, हरूभरू वीचारा एॾा चङा कोन आहे। चङा जो मतिलबु चङा तो हुया, पर पढ़िया लिखिया ऐं एतिरा होशियार कोन। होशियार लफ़्ज़ हक़ीक़त में ॾाढो बहितरीनु आहे, असां हुनखे बिगड़े छॾियो आहे। होशियार लफ़्ज़ जी माना आहे जेको होश में रहे, जेको होश में जिए, पंहिंजो पाण ते नज़र हुजेसि, हर कम जागरूकता सां, समझदारी सां, अकुल सां करे, बहितरी सां करे, चङाई सां करे, जेको कॉन्शियस हुजे, जेको मूंखे थिए थो सही थिए थो, ग़लति नथो थिए। ॿिए जे लाइ होशियार लफ़्ज़ आहे ई न, जो पंहिंजे लाइ आहे, होश सां जिया, समझदारी सां हलणु। ऐं अॼुकल्ह होशियारी जो मक़सदु आहे त ॿिए खे कीअं ठॻिजे, ॿिए खे कीअं धोखो ॾिजे, ॿिए ते कीअं हावी पहुचे। ऐं जहिड़ो कर्म कंदासीं, ॿिए सां ग़लति हलंदासीं, फल त पाण खे मिलंदो, सभु कुझु ईंदो त ग़लति पाण सां। त होश थोरा हक़ीक़त में बेहोशी आहे, हक़ीक़त में त ना सम्झी आहे। छाकाणि जॾहिं कर्म कंदा आहियूं मनमानी में हूंदा आहियूं, जॾहिं फल मिलंदो आहे असुल पतो त पोइ पवंदो आहे। होशियार जो मक़सदु आहे जेको होश में जिए, जागी करे जिए, अखियूं खोलियल हुजनिसि, समझदार हुजे, पंहिंजो पाण ते नज़र हुजेसि, पंहिंजो चहिरो ॾिसे, पाण खे ॾिसे। जॾहिं खां होशियार लफ़्ज़
ॿिए ते हावी पवण या ॿिए खे घटि ॾेखारे करे पाण खे चालाक सम्झणु, चालाक लफ़्ज़ कोई चङाई जो थोरे आहे। होशियार खे उबतो कयो वियो। तंहिंजे करे अॻ में जॾहिं उहे एतिरा पढ़िया लिखिया न हुया पर समझदार ॾाढा हुया, चङाई वारा घणा हुया। इन करे उन जे अॻियां कोई ग़लति चीज़ कंदे त परे रहियो, ॻाल्हाईंदे बि कोई जुरियत न हूंदी कोई ग़लति चीज़ छड़ो चई सघे। वॾनि जे अॻियां कोई ग़लति छड़ो ॻाल्हि करे कंहिंजे लाइ ॿुधे न बर्दाश्त बि न करे सघंदा, छाकाणि तो नेम ध्यान सिमरन चङे नमूने कंदा, पंहिंजी आत्मा खे मज़बूत हलाईंदा कंदा। ऐं जॾहिं बि असां नेम ध्यान चङे नमूने कंदासीं, प्राणायाम कंदासीं, असां वेही करे त पोइ पूरी नेचर पूरी कुदरत जेका बि आहे उन ईश्वर जी आहे, मालिक जी आहे। जीअं असां उन खे वठंदासीं पंहिंजो कंदासीं असांजे अंदर में ईंदी तो कुदरत पंहिंजी सॼी शक्ति असांजे अंदर में उधेड़े छॾींदी आहे, पंहिंजी रहमत ॾेई छॾींदी आहे। ऐं जॾहिं असां उहा कढंदा आहियूं त सॼो सॼो किचिरो ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। ठीकु कीअं असां ऑक्सीजन वठूं कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि कढूं, जॾहिं असां साह खणंदा आहियूं त ऑक्सीजन खणंदा आहियूं, जॾहिं कढंदा आहियूं त पोइ कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि कढंदा आहियूं। त असां जॾहिं नेम ध्यानु कंदासीं, वेही करे श्वास श्वास में सिमरन कंदासीं, त जीअं असां नेम ध्यानु सिमरन कंदासीं त पोइ जेको ई असां श्वास खणंदासीं, हिकु आहे कुदरत जी नेचर जेके प्राणायाम बि चयो वेंदो आहे। प्राण मीन्स ऊर्जा, शक्ति, जिंदगी, जीवन। मुंहिंजो मक़सदु आहे प्राणायाम या प्राण खे अंदरि खणणु, माना पूरे जीवन खे, शक्ति खे, जिंदगी खे पंहिंजे अंदरि भरणु। ऐं उन वरी मालिक जो नाम हुजे, उन जो नालो हुजे, उनजो पवित्र नाम हुजे, त पोइ जीअं अंदरि वेंदो असांजे अंदर खे एतिरो त शुद्ध व शक्ति पवित्र बहितर कंदी जो सॼी बुद्धि, समझ, अकुल, सिमरन शक्ति, समझ, यादाश्त, मेमोरी, हर चङी चीज असांखे एतिरो त पावर सां भरे छॾींदी। उन शेर वांगुरु जैसे सकून ऐं शांति सां भरभावे में समझ बुद्धि कमु कंदी खुलंदी वेंदी, ओतिरो असांखे सभु कुझु बहितर मिलंदो वेंदो। इन करे ॿार खां ॿुढे ताईं नाम ऐं ध्यान उहो जीअं सॼो जीवन हूंदो आहे न, ज़िंदगी हूंदी आहे, असांखे हर रोज़ जीवन भरींदो आहे, हर रोज़ पंहिंजी ज़िंदगी सां भरींदो आहे। जेकॾहिं ॿार कंदो त उनजी यादाश्त ऐं समझ एतिरी बुद्धि तेज़ थींदी जो हिकु लफ़्ज़ पढ़ंदो, हिकु दफ़ो कंदो त पंहिंजो पाण सभु कुझु यादि थी वेंदो। जेको ॿुधंदो पंहिंजो पाण यादाश्त थी वेंदो, पंहिंजो पाण होशियारु थींदो वेंदो, पंहिंजो पाण में बहितरी चङाई ईंदी वेंदी, वरी शक्ति ईंदी वेंदी, बहितरी ईंदी वेंदी, चङाई ईंदी वेंदी। तव्हांजो पढ़ाई में, लिखाई में, ॻाल्हाइण में, होशियारी में एतिरो बहितर थींदो ऐं बहितर थींदो। होशियारी जो मक़सदु मां उहो न चवां को ॿिए चीज़ में न, ओतिरो जी समझ ॿुधी कुल खुलंदो, चङी राह मिलंदी, चङी वाट मिलंदी। नाम ध्यानु सॼो ध्यानु कंदो, उनमें गुण ईंदा, सचे साईं जा नेम सिमरन कंदो, शक्ति एतिरी मिलंदी, समझ एतिरी ॿुधी, उनखे सभु कुझु यादि थी वेंदो ऐं होशियारु ऐं चङनि में काउंट थींदो, पंहिंजो पाण खे ओतिरो वधंदो। तंहिंजे करे ॿारनि खे यादाश्त, समझ, बुद्धि उनखे तेज़ कंदी आहे। ऐं जॾहिं वॾा उनखे कंदा नी त उनखे जेका शक्ति, रहमत, आसीस नेचर जी मिलंदी आहे, कुदरत जी आसीस मिलंदी आहे, वरी नाम हूंदो आहे त उनमें समझदारी एॾी अची वेंदी आहे जे अकुल ॿुद्धि जो अकबर हूंदो, बादशाह हूंदो।
एडो सियाणो हूंदो, समझदार हूंदो, न पाण ग़लति कंदो न ॿिए खे करणु ॾींदो, पाण बि चङाई कंदो, ॿिए सां बि चङाई कंदो। ऐं उहो ई त संगत थियनि, मन थियनि, या मंदर जो नालो हूंदो आहे। मन थियल, मंदर, संगत थियनि, इन जो मक़सदु इहो हूंदो आहे भई सभु मिली करे पाण बि चङो थियणु, ॿिए खे बि चङो करणु ॾियणु, पाण बि बहितर ॻाल्हाइणु, ॿियनि सां बि चङो ॻाल्हाइण में शामिल थी वञणु, पाण बि चङो खाइणु, ॿियनि खे बि चङो खाराइणु, पाण बि सुठो ॻाल्हाइणु, ॿियनि खां बि सुठो ॻाल्हाइणु, पाण बि शेवा करणु, ॿियनि खां बि शेवा कराइणु, पाण बि सिमरन करणु, ॿियनि खां बि सिमरन कराइणु, पाण बि भलाई करणु, ॿियनि खे बि भलाई में शामिल करणु, यानी सभु मिली करे सभु चङाइनि खे गॾु खणंदा वञनि, पाण बि सुखियो रहणु, ॿियनि खे बि सुख ॾियणु, पाण बि शांति रहणु, ॿियनि खे बि शांती ॾियणु, पाण बि उन सचे साईं जो थियणु, ॿियनि खे बि उनजो करणु, जीअं सभु चङे पासे वधनि। हर चीज़ जंहिंमें चङी हुजे, बहितरी हुजे। इन करे नेम ध्यान ॿार खां ॿुढे ताईं सभिनी खे समझ, बुद्धि, अकुल, यादाश्त, बहितरी, चङाई, प्राणायाम एतिरो त बहितर कंदो आहे। ऐं जीअं असां नेम धर्म हक़ीक़त में असां जेको कॉन्सेप्ट आहे न, उहे सनानु करे हथ मुंहुं धोई शुद्ध भाव सां चङे नमूने मन बि शांति हुजे, बुद्धि बि शांति हुजे, जिस्म बि साफ़ हुजे, मन बि साफ़ हुजे, बुद्धि बि साफ़ हुजे, मालिक बि ख़्यालु हुजे, तयारु थी करे वेहींदा आहियूं। साफ़ सुथरो थी करे वेहण जो मक़सदु इहो हूंदो आहे भई सनानु करे हथ मुंहुं धोई चङे नमूने वेहणु, जीअं सॼो अंदरि बि साफ़ हुजे, बिल्कुलु साफ़ सुथरा थी करे वेहींदासीं, मालिक खे पेश कंदासीं पंहिंजो पाण खे, पोइ जीअं ई हुनजी रहमत अंदरि में ईंदी, असांखे एतिरो त शुद्ध ऐं पवित्र करे असां भरिजी करे उथंदासीं, पंहिंजे पाण खे ऊचा थी करे उथंदासीं। इन करे चवंदा आहिनि हरभरू गंदला थी करे न वेहूं। गंदला थियण जो मक़सदु कपिड़नि सां न आहे, शरीर सां न आहे। गंदला थियण जो मक़सदु आहे त पंहिंजे मन खे गंदलो करे न वेहूं। जे मन अॻु में गंदाई सां भरियो त अंदरि पवंदो छा, जेको ईंदो ॿाहिरि ई हारिजी वेंदो न, या गंदो थी वेंदो जेको वठंदासीं। तंहिंजे करे शांती सां वेहूं। इन करे असांजा वॾा जेके बि हुया, उहो नेम ध्यानु जेका ॿाहिरी ऊर्जा वठंदा कुदरत शक्ति नेचर खां, इन करे उहा उनखे भरे छॾींदी, ऊचाई सां सभु कुझु चङाई, सियाणी, समझदारी ऐं ओतिरा में गुण, इख़लाक़, किरदार सभु कुझु ऊचा। ऐं असां ॾिसंदासीं अॼु असां समझ अकुल चऊं, संसारिक तौर मां चवां थो, उहो अकुल न जेको पाण खे संभाले, पढ़ाई लिखाई हुजे, उथी वेठी हुजे, हर तरह सां खाधा पीता हुजनि, रहाइश हुजे, उथी वेठी हुजे, अच वञ हुजे, जंहिं बि तरीक़े सां ॾिसंदासीं असां उन्हनि खां कई गुना वधीक, जंहिं तरीक़े सां ॾिसंदासीं, पर किरदार, इख़लाक़, मोहब्बत, मिठास, प्यार, मोहब्बत, हमदर्दी, अंदर जी सफ़ाई, सकून, शांति, मान, मर्यादा, नंढ वॾाई जो क़दुरु ॾिसंदासीं तक़रीबन मोकिलाईंदे ॾिसण में ईंदो, उहो सॼो वेंदे ॾिसण में ईंदो, उहो सॼो दूर थींदे ईंदो। हर तरीक़े सां पोइ ते पवंदा ॾिसंदासीं, ॻाल्हियूं खोड़ कंदासीं, वहींदासीं खोड़, पर जीवन खाधे पीते, रहाइश, घरू माहौल, दोस्ती, संगत साथ सभिनि में काथे न काथे खोट, क्रोध, साड़, जलन काथे न काथे गॾु हूंदो ई हूंदो। ॿ ॼणा हूंदासीं, उहे बि पाण में ठहियल हूंदासीं। घर घर में जहिड़ो तव्हांजो ॿ ॼणनि पंहिंजे ॿारनि सां बि पूरा कोन, ॿियनि सां छा पवंदासीं। पंहिंजो पाण में सी, पंहिंजे अंदर में पाण सां ई सही कोन्ह, पंहिंजो पंहिंजे अंदर में एतिरो अंदर तनाव हलचल आहे, जे अंदर में पंहिंजो पाण सां ई पूरा त कोन्ह, ॿियनि सां छा थींदासीं। उहा हालत थी वई आहे। उनजो कारण असां उहा मालिक जी रहमत, उहा एनर्जी, उहा शक्ति, उहा प्राण वायु
उहा असां वठण बंदि करे छॾीसीं। उहा असांजे अंदर में न आई। असां जॾहिं नाम ध्यान सिमरन कंदासीं श्वास श्वास में करना, यानी सॼी कुदरत जी रहमत शक्ति असां पंहिंजे अंदर में उधलींदा। पर उनजी जॻह ते असां कोई मंत्र, कोई वाणी, कोई कुछ पढ़ी करे, पढ़ण के सिमरन सब कुछ समझी करे, नाम ध्यान समझी करे वही रहियासीं। बस कोई मंत्र पढ़ी छॾियोसीं, कोई जाप करे छॾियोसीं, भाई कोई किताब पाओ त किताब पढ़ी छॾियोसीं, कोई हिकिड़ो हुनजो पद या पाठ या लेसन पढ़ी छॾियोसीं, बस उनजो नेम करे छॾियोसीं, मां हेतिरो हेतिरो रोज़ पढ़ंदो आहे। पढ़ी करे जॾहिं पढ़ण ताईं थियासीं, उहा शक्ति असांजे अंदर में वही न, छड़ो पढ़ी करे असां उहा ऊर्जा वठी न सघियासीं, उहा एनर्जी अंदर में पाए न सघियासीं। इन करे जॾहिं एनर्जी अंदर में न आई, उहा सिर्फ़ु पढ़ण ॿुधण ऐं ॻाल्हाइण ते रहिजी वई, त बसि पोइ हवा में उॾामी वई। तव्हांजो अञा जेको पढ़ियोसीं, जेको ॿुधोसीं ऐं जंहिं कुझु चयो, त पोइ पंहिंजो पाण खे चङो सम्झी करे वेही रहियासीं ऐं ॿियनि सभिनी खे ग़लति चवणु शुरू करे छॾियोसीं। भई ॿिए जी पूजा बि ग़लति, ॿिए जो उथी वेठे बि ग़लति, ॿिए जो पाठ बि ग़लति, ॿिए जो पढ़ण बि ग़लति, हुनजो पंथ बि ग़लति, हुनजो तरीक़ो बि ग़लति, हुनजो धर्म बि ग़लति। तव्हांजो बजाए उन चङाई खणंदे ॿियनि खे ग़लति सम्झी करे पंहिंजो पाण खे अहंकार वॾाई या सार साड़ी में वधाए छॾियोसीं। जंहिंखे ग़लति चयोसीं उन सां सार पैदा थियो, उन सां द्वेष भाव पैदा थियो, उनजे लाइ ग़लति भावनाऊं उथियूं ऐं तव्हांजो अंदरि अञा पंहिंजो ख़राबु कंदा वियासीं। सभु कुझु उल्टो थींदो वियो, छाकाणि मालिक जी रहमत अंदरि में न वरितीसीं, पर पंहिंजे अहंकार खे वधाए छॾियोसीं, पंहिंजी वॾाई खे वधाए छॾियोसीं, पंहिंजी सोच उल्टी करे छॾी, पंहिंजो पाण खे सियाणा समझदार ॿुधीवान धर्मात्मा पंहिंजो पाण खे चङा सम्झी करे वेही रहियासीं। ऐं जंहिं ॾींहुं पाण खे चङो सम्झूं, ॿियनि खे ग़लति सम्झूं, त पोइ हुनजो ग़लति बसि जेको आहे ई ग़लति, हुनजो छा गुण खणंदासीं, कहिड़ो चङाई कंदासीं। तव्हांजो गिला जा घांगा बणिजी वियासीं, तव्हांजो साड़ हसद क्रोध ऐं जलन में अची वियासीं, भई हो छो वधियो, मां छो न वधियो। ऐं पोइ मंत्रनि में पंथनि में हर चीज़ खे नालो उन्हनि जो मनमानी पंहिंजी, नालो उन्हनि जो क्रोध पंहिंजो, नालो उन्हनि जो बदिलो पंहिंजो, नालो उन्हनि जो सार पंहिंजो, नालो उन्हनि जो हिक ॿिए में दुर्गुण ॾिसण पंहिंजा। पंहिंजो सभु हिक ॿिए खे ग़लति ख़राबु सम्झी करे वेही रहियासीं। बसि हर को पंहिंजो पाण खे चङो सम्झी करे वेही रहियो, ऐं जॾहिं पाण खे चङो सम्झंदो ॿियनि खे ग़लति सम्झंदो, असां गिला जा घांगा भरिजी वियासीं, असां साड़ो क्रोध सां भरिजी वियासीं। पोइ जंहिं असांजो नालो बि खयूं, तूं थोरो ग़लति आहे, पोइ हिकदमि झगड़ो शुरू थी वियो। इन करे हर माहौल में, घर में, मुआशरे में, मंदिर में, धर्म में, पंथ में, सब में ॿियाई ऐं द्वैत भाव ईंदो वियो। छाकाणि त उहा एनर्जी असां अंदरि में वरितीसीं कोन। वो ध्यान सिमरन श्वास श्वास जो जाप असां उन सचे साईं जो कयोसीं कोन। असां सिर्फ़ु थोरो ॿुधोसीं, पढ़ियोसीं, सभु कुझु सम्झी करे वेही रहियासीं। इन करे असां शारीरिक तौर ते वधियासीं, पंहिंजो पाण खे ताक़त ॾेखारीसीं, ॿिए खे नीचो ॾेखारियोसीं, ऐं जेतिरो नीचो ॾेखारियोसीं ओतिरो पंहिंजो मन खे ख़राबु कयोसीं। ऐं सभु कुझु हाथी वांगुरु मदमस्त थी करे सभु वेही रहियासीं ऐं पंहिंजा दुश्मन पाण बणिजी वियासीं। ऐं पोइ जॾहिं सभु शक्ति एनर्जी वरितीसीं कोन, जेका असांखे मेमोरी सम्झ बुद्धि वधाए। इन करे जेको पढ़ियोसीं, जेको ॿुधोसीं, उहो यादि बि कोन रहियो,
उहो असांखे यादि बि कोन रहे त उन असांखे चयो छा, सम्झायो छा, पढ़ियोसीं छा, ॿुधोसीं छा। उनजी चङाई ऐं बहितरी बि यादि कोन रही। उनजे नाले ते ग़लति चीज़ूं उथणु शुरू थी वयूं, ग़लति करणु शुरू थी वियासीं। तव्हांजो उनजे नाले ते जंहिं असांखे संदेश ॾिनो त चङा थियो, बहितर थियो, सिमरन कयो, जाप कयो, सभ सां भलाई कयो, सभ सां जॾहिं पढ़ंदासीं त सभु चीज़ूं असांखे चङियूं मिलंदियूं, पर असांखे यादि हिकु लफ़्ज़ बि कोन रहियो, छाकाणि त असांखे मेमोरी न रही वई, याददाश्त ई ख़तमु थी वई, सभु कुझु उल्टो थी वियो। तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु आहे असां पंहिंजे मन, पंहिंजी आत्मा, पंहिंजी बुद्धि, पंहिंजी समझ, पंहिंजे अकुल, पंहिंजी होशियारी, पंहिंजी जागरूकता, पंहिंजी मान मर्यादा, पंहिंजे अखलाक, पंहिंजे किरदार, मालिक जी रहमत, उनजी आसीस, उनजी कृपा, नेचर जी चङाई, सभ खे अंदर में भरो। उहे गुण, उहे अखलाक, असांजो बहितर वाणी, बहितर अंदाज़, बहितर ॻाल्हाइण, सभु असां अंदर में भरो। जेकॾहिं उहे असांजे जीवन में आया त पोइ असां बहितर थींदासीं, उहे सभु ईंदा त चङा थींदासीं। असां ताक़त जो कमु हूंदो आहे, पोइ आमतौर बजरंग बली खे यादि कंदा आहिनि, घणनि खे आदत हूंदी आहे, उन मां कुझु मज़बूत असांखे ताक़त वारो ईंदो। बजरंग बली जो मक़सदु इहो त भई उहो चवंदो बजरंग बली त सभु थियणु चाहींदा आहिनि, पर हक़ीक़त में चवंदो आहे मूंखे ॾिसो मुंहिंजी छाती खे त ॾिसो मां आहियां कीअं, उहा एक्सरसाइज़ कयो, ओड़े नमूने हलो, ओड़े नमूने जेके मां कमु कया उहे त कयो, उन वांगुरु माण्हुनि खे ताक़तवर बणिजो त सही, ताक़तवर करे उहो मां छा कंदुमि। कंदासीं न, सिर्फ़ु उन ते रखंदासीं त पोइ थोरो फासी करे वेही रहंदासीं। उहो हिकिड़ो जोक चऊं या कुझु बि चऊं था, उहो हनुमान जो हिकिड़ो पंडित हो, पोइ मंदर में रोज़ कथा कंदो, पोइ वीचारे खे जेका थोरी भुतिया हूंदी उन हिसाब सां 4 आना 8 आना रुपयो न ॾियनि, उहा खे ईंदी त उन वीचारे जो घर जो गुज़ारो हलंदो। कुदरत जे घर में हुई शांती, शादी हुई, तो शादी हुई तो अची करे तो भगवान राम जो मंदिर हो जेको बीठो चई सही हाणे बस आसीस कर, बाक़ी शादी में जेको आहे 1000 रुपया खपंदा आहिनि, मुंहिंजी शादी सुख सां थी ॾिसो, बाक़ी कहिड़े नमूने 1000 रुपया ॾे। त जीअं अरदास करे निकितो हाणे रोज़ वीचारो शेवा करे, हे करे, कुदरत उनजे मथो हिकिड़ो सेठ आयो, उहो मंदर में मथो टेकण आयो, त सेठ जीअं मथो टेके पियो एतिरे में भॻवान राम हनुमान खे चयो हिनखे आवाज़ ॿुधाए, त हनुमान पुटु जेको आहे त हे पंडित आयो, घर में शादी अथसि, हिनखे 1000 रुपया खपंदा आहिनि, पोइ इनखे जेको आहे 1000 जो बंदोबस्तु करे ॾे। चए हा साईं, चए पोइ जेको आहे न ॿिए ॾींहुं जेको आहे हिनखे 1000 जो बंदोबस्तु करे ॾे। चए बसि ॿिए ॾींहुं एतिरी भेटाए रखंदोमांसि जंहिंखे 1000 रुपयो अची वेंदो, शादी सुख सां थी वेंदसि। त राम चयोसि ठीकु आहे भाउ। ऐं सेठ जीअं ॿुधो, हाणे हुन वीचारे तो रुपया ॿ रोज़ मुश्किल सां ईंदा, सेठ चयो हिनखे जेका भेटा मिलंदी उहा मिलंदी ॿिए ॾींहुं 1000, इन करे हुनखे 1000 जी शादी ईअं थी वेंदी, एॾो छा कंदो, इहो त मां कमायां, हुनखे कमाई पंहिंजी जो ख़्यालु कारोबारी माण्हू पंहिंजो बिज़नेस यादि आयुसि, सिधो पंडित ॾे ॾियो। चवंदा पंडित घणी जेका भेटा पवंदियूं, मूं चयोसि यार रुपयो मूंखे मुश्किल सां पवंदी आहे, घर गुज़ारो थींदो आहे। चई जेकॾहिं तूं ॿिए ॾींहुं जो बसि ठीको करे त भेटा जेका पवे सॼी मुंहिंजी 500 में तोखे ॾींदुमि। त हुन 500 ॿुधा वीचारे खे ॾिठा बि कोन, चयोसि ठीकु आहे 500 में ॿिए ॾींहुं जी भेटा जेका पवे तूं खणिजांइ, 500 मूंखे ॾिजांइ, हुन सां ठा पा के। त हुन चयोसि ठीकु आहे। हाणे पंडित चई हूं जेको सेठ ईंदो, पंडित कथा कंदो, पिछाड़ी में पहुचंदो, सो कथा को या पंडित बि न पहुतो, 2 कलाक अची मंदर में वेही रहियो, भई भेटा कंहिं महिल बि शुरू थी वञे। असां चयसि
पंथ थींदो के बल कुछ रखे ब कलाक अची कर वेही रहियो। ऐं जीअं पंथ आयो जेके माण्हू ईंदा वीचारा सभई आया, सभिनि जेको हथ कथा ॿुधी वेठा उथिया सभिनी, जेका भेटा हुई कई पैसी के 5 पैसे के हथ जीअं रखिया तो साॻियो रुपयो ॿ जेके ईंदा उहे ई आया, वधीक त आयो कोई कोन। हाणे सेठ जो ध्यान में कथा न हुजे, जेको भेटा न हुजे त हाणे 1000 अचे बि न थिए, मां 500 काॾे विया, जेतिरो टाइम गुज़रे पियो जो टेंशन वधे पियो, मुंहिंजी परेशानी वधे पई। आख़िर परेशान थींदे थींदे कथा पूरी थी वई, सभिनी मोकिलायो, पैसा उहे साॻियो रुपयो ॿ जेके हुया उहे ई पिया। सेठ के अंदर में सार क्रोध रहे छा जो राम जेको हनुमान ये बिना चए राम जा सब कम कंदो पियो हूंदो आहे, चवण खां पोइ बि जेको आहे जो हज़ार ॾिनो थिए, इहो त पहिरियों दफ़ो थियो आहे, इन करे हनुमान चङाई न कई आहे जेकॾहिं राम कई थिए तो हाणे सभई विया। हाणे 500 पंडित खे ॾियणा, क्रोध में उथियो, सभई विया, हे मंदर में वेठो थियो, सभई ते मां निकिता, हे क्रोध में वरी मंदर में वियो अंदर, जीअं वियो सिधो बसि ॿिए कहिड़े रीति के सिधो हनुमान ॾे वियो, जे पाण खे भॻत चवई तूं एॾियूं ॻाल्हियूं कंदा, जेको राम चए मुंहिंजे हुकुम जी पैरवी कंदो, मुंहिंजा सभु कमु कंदो पिया। अरे हुन तोखे 1000 चयो, छा ॾिनो अथई? गुस्से में हनुमान ॾे वञे थौशो मारण जी कई, जीअं हुन अंदर ई हनुमान खे गदा सभिनि जो हथ गदा हथ जे विच में फासी पियो। हाणे हथ जो निकिरे न, वेचारो ॾाढो कोशिशि पियो करे, निकिरेसि न पियो, जॻह ई सोड़ी। एतिरे में भॻवान राम जो आवाज़ वरी ॿुधे, चए पियो हनुमान पंथ जो जेको 1000 जो कमु हो अॼु वारो जेको थियो उहो पूरो थियो, छा थियो? चयासीं अधु थियो अथसि, अधु बसि अञा न थियो अथसि, उहो करायो। मुंहिंजो कीअं? चई अधु से थिया कई आहे, बसि अधु हा करे बाक़ी हथ छॾा। सॼो बात आहे। सो हक़ीक़त में जॾहिं असां अमल न कंदा पोइ वठण जो ॾियणो पइजी वेंदो आहे। आयासीं समझ बुद्धि अकुल सभु खोलण, मान मर्यादा इखलाक सभु कुझु पाइण, आयासीं जिन ऐं भूत पंहिंजा कढण, पर उहा ऊर्जा ऐं शक्ति जॾहिं न वरिती थिए त पाण जिन ऐं भूत थी वियासीं, पाण टेंशन डिप्रेशन जा मरीज़ थी वियासीं, पंहिंजो सभु कुझु उबतो थी वियो। तंहिंजे करे असां उन एनर्जी खे पायूं, श्वास श्वास में सिमरन कयूं, मालिक खे पंहिंजे अंदर में मन में उनजे गुणनि खे इखलाक खे किरदार खे अंदर में विहारियूं, पंहिंजो पाण खे उन शक्ति संभालूं, पंहिंजो पाण में शेर जी चाल वारा गुण अंदर में भरूं, शेर जी शांति वारो गुण पंहिंजे अंदर में भरूं, जेतिरो मिले ओतिरा शांत थियो, जेतिरो मिले ओतिरो सुकून में अचूं, जेतिरो मिले उनखे बहितरी सां पायूं, ओतिरो पंहिंजे जीवन खे ख़ुशी सां गुज़ारियो त मालिक जी एतिरी रहमत थी। पर असां शेर जी गुणनि जी बजाए जॾहिं हाथी वारा गुण वठंदा, जेतिरो मिले ओतिरो अञा मस्तु थींदा आहियूं, ग़लति हलणु, ग़लति चलणु, ग़लति खाधा, ग़लति पासे वञणु, ग़लति सोच, कंहिंजी लाहे रखणु, कंहिंजी ग़लति करणु। ऐं हाथी जीअं पहिरियों मालिक खे मारींदो आहे, असां बि मालिक खे पंहिंजे अंदर खे पहिरियों मारे छॾींदासीं। तंहिंजे करे शारीरिक बल न, असां मानसिक बल घणो वधायूं। मानसिक बल वधियो त पोइ जेकॾहिं शरीर कमज़ोर बि हुजे पर विल पावर या दिली ताक़त हुजे, असां कुझु बि करे सघंदा आहियूं। पर जेकॾहिं शरीर जेॾो बि हुजे पर विल पावर या दिली ताक़त या उहा समझ न हुजे त असां कुझु न करे सघंदासीं।
तंहिंजे करे विल पावर असांखे हमेशह सचाई बहितरी पहुतरता ई सां ईंदो आहे, चङाई गुणनि ऐं इख़लाक़ सां ईंदो आहे। जेतिरो इख़लाक़ किरदार चङाई बहितरी हूंदी ओतिरो असां चङा थींदासीं, ओतिरी ताक़त वधंदी, ओतिरी समझ बुद्धि वधंदी, ओतिरो असांखे शांती मिलंदी। जेको हूंदो उन में सुख वठी सघंदासीं। आमतौर ॾिसंदा आहियूं जेतिरो कुदरत जो ॾिनो हूंदो आहे, जेतिरो मालिक जी रहमत हूंदी आहे, जेतिरो हूंदो आहे, पर उनजो सुख न वठी सघंदा आहियूं। घणे जे चकर में उनजो सुख बि न वठी सघंदा, उनजो आनंद बि न वठी सघंदा। जेकॾहिं ख़र्ची दफ़े आहियूं त पोइ बि ग़लति कम में, ग़लति पासे, ग़लति खाधे, ग़लति वीचार कंदे। तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु आहे समझ, बुद्धि, अकुल, शक्ति, विल पावर, यादाश्त, किरदार, इख़लाक़, चङाई, गुण, अमीरी, बुर्दबारी। जॾहिं गुण इख़लाक़ हली चली चङी हूंदी, जेको कारोबार कंदासीं अंदर में जेतिरी मालिक जी रहमत मिलंदी वेंदी, असां हर चीज़ में वधणु शुरू थी वेंदासीं, हर चीज़ में बहितरी थींदी वेंदी। सांसारिक तौर पे असां अमीर हूंदासीं ऐं आध्यात्मिक या स्पिरिचुअल तौर पे असां अमीर हूंदासीं। असां जेतिरा ॿाहिरि ख़ुशि हूंदासीं ओतिरा अंदरि ख़ुशि हूंदासीं, जेतिरा अंदरि बहितर हूंदासीं ओतिरा ॿाहिरि बहितर हूंदासीं। जेतिरो असां अंदरि जो आनंद वठी सघंदासीं ओतिरो ॿाहिरियों सुख वठी सघंदासीं। ऐं असां जॾहिं अंदरि जो आनंद या उहा आत्मिक या पंहिंजे अंदरि जी शक्ति न वरिती त ॾिसंदा आहियूं त ॿाहिरि असांखे केतिरो घणो कुझु आहे, पंहिंजे खाइण खां सभ खां वधीक आहे, सभ खे वधीक आहे, हर कंहिं में सभु कुझु आहे, पर शांती कोन्हे, सुकून कोन्हे। हूंदे सूंदे ईअं लॻंदो आहे असां वटि कुझु बि कोन्हे। हूंदे सूंदे सुख ईअं लॻंदो आहे छा, सभु तंग वेठा आहियूं पंहिंजे घरनि मां, पंहिंजे परिवार मां, पंहिंजे रिश्तनि मां, पंहिंजे नातनि मां, पंहिंजे दोस्तनि मां, पंहिंजे साथियुनि मां, पंहिंजे संसार मां। इन करे असां हर हिकु ॾिसंदासीं पंहिंजे घर में पाण खे ॾिसूं, जेतिरो मालिक असांखे ॾिनो आहे, जहिड़ो कयो आहे, उन असांखे इंसान बनायो आहे, असां केतिरा दफ़ा उनजो शुक्र कयो आहे त मालिक तुंहिंजी रहमत तूं असांखे चङो कयो, बहितर कयो, इंसान बणाई, सुख ॾिनई, बहितर कयई। या असां पंहिंजो पाण खे पुछूं उनखां वधीक असां केतिरो दफ़ा पाण खे कोसियो आहे, पंहिंजो पाण खे पिटियो आहे, पंहिंजो पाण खे मौत खे सॼो आहे। अहिड़ी ज़िंदगी अजाई आहे, मुंहिंजो हराम थियो, असांजो हे थियो। केतिरो दफ़ो पाण खे पुछियां भई पुछियो आहे भई मरण, जान छुटे वञा, छा कयां, अलाए छा छा कयो आहे। असां पाण खे आसीसाऊं मालिक जो शुक्र घणो कयो आहे या पंहिंजो पिटियो पाण खे घणो आहे या पंहिंजो पाण खे कोसियो घणो आहे। असां सभु पंहिंजो पाण खां पुछूं। जेकॾहिं असां कोसियो आहे, पंहिंजो पाण खे पिटियो आहे, त पोइ शायदि असां अंदरि जी शांती न वठी सघियूं, असां उहो सुख न वठी सघियूं, उन मालिक जी रहमत खे पाए न सघियूं। पर जेकॾहिं उहा रहमत असां वरिती सघे, असां नाम ध्यान सिमरन ऊर्जा शक्ति मालिक जी रहमत खे अंदरि में विहारियोसीं, त पोइ असां पंहिंजो पाण खे कोसींदासीं कॾहिं कोन। हमेशह मालिक जी आसीस ऐं रहमत खे यादि कंदासीं, उनजी कृपा ऐं करुणा खे यादि कंदासीं, सचे साईं जी मालिक जी रहमत खे यादि कंदासीं। इन जे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, इन करे उनजी रहमत में ईंदा आहियूं, इन करे उनजी आसीस में ईंदा आहियूं। जॾहिं उनजी आसीस में आयासीं, उनजे वचननि ते अमल कयोसीं, जंहिं चयो भई बगे साहब आयो, घर में दाणा बि कोन, पर जॾहिं वचननि ते अमल कयो, संसार में त वधियो, उनजी इज़त मान शान वधी, पर उहो जेको मानसिकता तौर ते वधियो उहा उनजे कमाल जी चीज़ हुई। उन जेको नाम ध्यान सचे साईं खे संभालियो, उनखे पातो, उहा कमाल जी चीज़ हुई। संसार में उहे सभु कुझु हुयो, घर परिवार कारोबार
उन्हीं वक्त जे हिसाब सां फ्लोर मिल दुकान के सब कुछ थी विया, पर मानसिकता तोड़ते हो बुद्धि समझ अकुल सां केतिरो वधियो हुनजे एतिरी हुई मालिक जी यादि में जेको हर चीज में राज़ी रहण कहिड़ी वॾी ॻाल्हि हुई। जॾहिं मां दादू जो सेठ मनाइण आयो, उनखे मोकिलियो भई पैताजी तौर ते मनाइण आया, तो पहिरियों दफ़ो आहे बगे साहब उनखे ॾिठो बि कोन। जॾहिं हू पहुतो तो ॾेढ सां वॾनि ते कमु पे हलियो त बगे साहब सिरां पे खईं, तगारी पे खईं, तो उते शेवा पे कई। तो नी अचण सां पुछो पर मूंखे हिकिड़े खां पुछे भई जेके कमु कंदा खड़ा मूंखे भगत साहब कंवरराम साहब सां मिलणो आहे, तो किथे ईंदा कीअं ईंदा, तुंहिंजो जेको साम्हूं तगारी खणंदो खड़ो आहे न उहो आहे। त हिन खे चढ़ी वई, चए माना जेको महिमान अचे तव्हां सां ईअं कंदा, मूंसां मज़ाक कंदा, जेको महिमान अचे हुन सां ग़लति व्यवहार कंदा। अच्छा मां तोखे ॿुधायो उहो साम्हूं तगारी खई खड़ो आहे उहो आहे। चए एॾो जो नालो शान मान एॾो वॾो संत, सो तव्हां ईअं कंदा पियो। उनखे ॾाढो क्रोध आयो, उनखे दॿ कढे। वरी ॿिए को पुछे त भगत साहब साईं कंवरराम साहब सां मूंखे मिलणो आहे, तंहिंजे करे उहे कंहिं महिल ईंदा या किथे आहिनि, तुंहिंजो जेको साम्हूं तगारी खणे थो, जेको वञे थो तगारी खणी इहो आहे। त हिनखे अञा चए सभु हेॾ हिकु जहिड़ा हुजा, कंहिं महिमान जो क़दुरु बि कोन अथव। वरी उन सां बिगड़ियो। हाणे ॿिए खे जो पुछां, चए उनखां पुछां थो तुंहिंजो मूड सफ़ाई ईअं पियो आयो बगे साहब ॾे, उनखां पुछे मूंखे साईं कंवरराम साहब सां मिलणो आहे, सो उहो कर दे। हाणे उन साम्हूं सम्झो पए त जेको आहे तुंहिंजो मूड त ख़राबु थींदो, क्रोध में भरिबो। इनखे उन चयो पियो, चए न पोइ तव्हां ईअं कयो त हाणे आया हो, अॻे कॾहिं आया हो? चए न बगे साहब खे प्यार सां ॻाल्हायो। चए न पुठि तव्हां मथे ॾेढ साहब ते वियो, जेसिताईं मथो टेको, पाणी वग़ैरह पीओ, जलपान कयो, पोइ जीअं ईंदो बसि पोइ तव्हां सां मिलंदो अची जेको बि आहे, बसि जीअं उते बसि तव्हां सां मिलण जो। चयो ठीकु आहे। हिकिड़े माण्हू खे चङो जवाबु ॾिनो बि सही, ऐं जीअं वियो मथे वेठो, मथो टेके इंतज़ारु कई, बग़ैर साहब जी शेवा करे अची करे वेठुसि। चयोसि चओ त चयो मूंखे कंवरराम, चयो उहो त मां आहियां, मुंहिंजो नालो कंवरराम नी। सचे साईं तो जेको त केसि पियो, चए तव्हांजो एॾो नालो शान मान, मां सम्झो एॾा गदियूं ठहियल हूंदियूं ईअं वेठा हूंदा बि तव्हां लाइ छा छा हूंदा बि, तव्हां हिते तगारी खणंदा। मुंहिंजो न जेको ई मां आहियां, जेको शान मान इज़त आवाज़ जेको बि आहे उहो जंहिंजे करे आहे, मां तुंहिंजे को त मुंहिंजो पंहिंजो कुझु आहे कोन, जंहिंजे करे आहे उहो तुंहिंजो ई आहे। सो हक़ीक़त में वरी ॿी जॻह ते वियो, उते उनजी एतिरी तारीफ़ कयूं, भगत साहब हे कयो हे कयो। तव्हांजो उन वक़्तु जो गवर्नर जॾहिं उनखे लुंगी ॾे पियो, तॾहिं बि उन ॾेढ साहब ते चाढ़ी मुंहिंजो आहे न, उन मालिक जी आहे त उनजी आहे, मुंहिंजो छा आहे। त जॾहिं असांजी मानसिकता दिमाग़ी तवाज़ुन सही हूंदो आहे, बहितर हूंदो आहे, सोच उन मालिक जी हूंदी आहे, त पोइ न गिला सताए सघंदी आहे, न तारीफ़ वॾाई ॾेई सघंदी आहे। पोइ असां पंहिंजो पाण खे संभाले करे हलंदा आहियूं, मालिक जी रहमत खे ॿिन्ही पासे यादि रखंदा आहियूं, उनजी आसीस खे ॿिन्ही पासे यादि रखंदा आहियूं। आम जीवन में जॾहिं असांखे कोई सही चवंदो आहे, कोई घटि चवंदो आहे, तॾहिं बि क्रोध में भरदी साम्हूं वारे खे साड़े रखंदा आहियूं, या पंहिंजो पाण खे जेकॾहिं को तारीफ़ कंदो आहे त एतिरो फूट थी वेंदो आहे, ॿिए कंहिंखे सम्झंदा बि कुझु कोन। ॿिन्ही हालतुनि में पाण खे विञाए वेंदा।
पर हकीकत में जॾहिं समझ बुद्धि हूंदी आहे त ॿिन्ही पासे समझदारी हूंदी आहे। तारीफ़ बि असांखे हिलाए न सघंदी आहे ऐं कोई चवे उहो बि हिलाए न सघंदो आहे। उनजो कारण असां श्वास श्वास में सिमरन करणु ऐं जॾहिं श्वास श्वास में सिमरन कंदासीं असांखे यादि रखणु खपे उन वक़्तु साफ़ सुथरा थी करे विहूं, हथ मुंहुं धोई सनानु करे कपिड़ा पाए हथ मुंहुं धोइण जो मक़सदु आहे यानी असां पंहिंजे अंदर खे साफ़ सुथरो करे रखूं। उनमां जो साड़ जलन क्रोध न हुजे, अंदर जा गदला न हुजूं। जेकॾहिं अंदर में हलचल हूंदी, अंदर में ख़राबी हूंदी त असां छा पाए सघंदासीं? ॿाहिरों सभु कुझु हलियो वेंदो। जेको असांखे मंदर में धाम ते सचे साईं जी जॻह ते ॿियनि जॻह ते जेको बहितर थी करे विहणु सेखारियो वेंदो आहे, साफ़ सुथरो थी अचणु सेखारियो वेंदो आहे, इन जो मक़सदु आहे पंहिंजे अंदर खे साफ़ सुथरो करे अचो, शांत करे अचो। जेतिरो असांजो अंदर शांत हूंदो, जेतिरो सुकून में हूंदो, ओतिरो असां पाईंदासीं, ओतिरो असांजो चहिरो खिलंदो, ओतिरो असां महकंदासीं, ओतिरो महकंदासीं। छाकाणि नाम ध्यान एकाग्रता असांखे पंहिंजो चहिरो ॾेखारींदी आहे ऐं पंहिंजो चहिरो कॾहिं बि वांदड़ पाणी में ॾिसण में कोन ईंदो। पंहिंजो चहिरो हमेशह शांत पाणी में ॾिसण में ईंदो आहे। जेतिरो पाणी शांत हूंदो ओतिरो पंहिंजो चहिरो ईंदो। असां में जेतिरी एकाग्रता हूंदी, जेतिरी शांती हूंदी, ओतिरो पंहिंजो पंहिंजो चहिरो महकाए सघंदासीं, बहितर करे सघंदासीं। सो असां श्वास श्वास में सिमरन कयूं। तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु आहे जितां असां शुरू कईसीं। ध्यान उन मालिक जी यादि, उनजी पवित्रताई, उनजी चङाई, उनजा गुण, उनजा इख़लाक, उनजा किरदार ऐं उहे साफ़ तॾहिं ईंदा जॾहिं उन मालिक जी रहमत ऐं शक्ति, उन सचे साईं जी रहमत असां अंदर में पाईंदासीं। यानी श्वास में वरी नाम जो जाप हूंदो त जेको ई श्वास खणंदासीं एतिरो शुद्ध ऐं पवित्र थी करे ईंदो जो असां पूरे जीवन खे ई शुद्ध करे छॾींदो ऐं असां एतिरो अंदर में शक्ति रहमत ऑक्सीजन सां एतिरो भरिजी वेंदासीं जो सभु कुझु बहितर थींदो ऐं असांजो सभु मंदायूं गतियूं ॿाहिरि थी वेंदियूं श्वास छॾण सां ऐं असां सभु कुझु चमकी करे मालिक जी रहमत में वेहण जे क़ाबिल बणिजी वेंदासीं, उनजी आसीस खे पाए सघंदासीं। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में असां सभु गॾु थिया जेतिरी मालिक असांखे समझ बुद्धि अकुल ॾाह पढ़ाई लिखाई सुख समृद्धि खुशी खुशहाली रोशनियूं सभु कुझु बहितर थिए असां ओतिरो मालिक जी रहमत सां पंहिंजे अंदर खे रोशन कयूं, पंहिंजी बुद्धि ऐं समझ खे बहितर कयूं ऐं असां कॾहिं बि पढ़िया लिखिया उबता न बढ़जी वञूं पर जेतिरो मालिक सम्झंदी आहे ओतिरो सुबता बढ़जी वञे, ओतिरो असां समझ बुद्धि इख़लाक किरदार सां भरूं। सोनी सचे साईं दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत रहमत आसीस हिम्मत बख़्शे जो सदाई पंहिंजो पाण खे संवारींदा हलूं ऐं मालिक खे चरणनि में भेंट कयूं जीअं असां उनजी रहमत जा पात्र बणींदा रहूं। सो सभु मिली करे उन सचे साईं को नाम ध्यान रहमत जी आसीस घुरूं जंहिंजे नाम ध्यान सां असांजो अंदरि सदाई उज्जवल ऐं रोशन रहे, असांजी बुद्धि मान मर्यादा सिमरन शक्ति यादाश्त सान्याई सभु कुझु बहितर थिए। सो सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे हलंदड़ शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जे 111 साला वर्सी उत्सव जे प्यार भरे अवसर ते जेको सभु पाण घर घर मंदर मंदर धाम अंदर संगत इहा सभु मिली करे किथे किथे हर हिकु खे मल्हाए रहियो आहे। सो सभिनी खे पूज्य डवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद
शुभकामनाऊं, वाधायूं, साचो सतनाम, साचो सतनाम, साचो